नाज़रीन, कंदकोट में तालीमी इदारनि जी बंदिश खिलाफ़ SUP जे सर ते एहतजाज कयो वियो। रिपोर्ट करायो आहे अहमद अली मुगल। सिंध हुकूमत पारां तालीमी इदारा बंद करण वारे अमल खिलाफ कंदकोट में सिविल सोसाइटी स्कूल जी शागिर्दनि पारां लाइब्रेरी चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शामिल माण्हुनि तालीम खपे, स्कूल के ताला न खपनि, तालीमी इदारा फौरी खोलिया वञनि जी नारेबाज़ी कंदे आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जवान असांजा ॿार असांजे मुस्तक़बिल जा मेमार आहिनि, उन्हनि ते जेके तालीम जे हवाले सां पाबंदी आहे सम्झो त इहो सिंध हिकु दुश्मन जी पॉलिसी आहे। असांजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं वज़ीर आला सिंध खां इहो पुरज़ोर मुतालिबो था कयूं कि फिल फोर स्कूल खां वठी जेके यूनिवर्सिटियुनि ताईं जेके बि तालीमी इदारा आहिनि उनखे फुल फोर खोलियो वञे। जाणी वाणी सिंध जे शऊर ऐं तालीमी इदारनि खे बंदि करे उहे पंहिंजी करप्शन खे आम करणु चाहींदा, पर ईअं करणु न ॾींदासीं। सिंध जो शऊर, सिंध जो तालीमदान, सिंध जो शऊर याफ़्ता तबिको जागी पियो आहे। गली गली शहर शहर हिकिड़ो ई नारो गूंजे थो, तालीम खपे, ताला न खपनि। ऐं असांजे कंदकोट मां हर गली मां हर मोहल्ले मां ॿुढो पोड़ो नौजवान ॿार बच्चो निकिरी प्रेस क्लब जे साम्हूं पहुतो आहे। सिर्फ़ु उनजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे तालीम खपे, ताला न खपनि। जी आड़ में गवर्नमेंट जी साज़िश सम्झूं था। सिंध गवर्नमेंट हिकिड़ी नाजाइज़ी करे रही आहे असां शागिर्दनि सां। इहा हिकिड़ी साज़िश आहे तालीम खे तबाह करण जी। सिंध जी तालीम तबाह कई वञे थी। तव्हां ॾिसो पूरे पाकिस्तान में तालीमी इदारा खुलिया पिया आहिनि। ट्रांसपोर्ट, बलूचिस्तान में स्कूल, पंजाब में स्कूल, KPK में स्कूल सभु खुलिया पिया आहिनि। सिंध हुकूमत असां सां नाजाइज़ी करे रही आहे। तंहिं करे असां CM सिंध खे अपील था कयूं, ख़ुदा असां ॿारनि ते रहम कयो, तालीम इदारा खोलिया वञनि त जीअं असां पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघूं। उनजो चवणु हो त सिंध हुकूमत कोरोना जी आड़ में ॿारनि जी तालीम खे तबाह करे रही आहे। तालीमी इदारा बंद हुजण सबबि सिंधी समाज जो नुक़सान थी रहियो आहे। शागिर्द तालीम खां महरूम आहिनि। गुज़िर 2 सालनि खां तालीम बंदि करे वॾो नुक़सान कयो वियो आहे। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फिल फोर तालीमी इदारा खोलिया वञनि, ॿी सूरत में एजाज जो दाइरो वधायो वेंदो। अहमद अली मुगल, आवाज़ टीवी, कंदकोट।